नाज़रीन, सॼी सिंध जी ख़ानपुर महर में भी आशूरा जे ॾिहाड़े ते मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया विया। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे काज़ी ख़ादिम जी। काज़ी ख़ादिम जी बिल्कुल, पूरे आलम इस्लाम जी आशूर जो ॾिहाड़ो निहायत अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। मां ॿुधाईंदो हलां त मुल्क जे ॿियनि शहरनि जी खानपुर महर में भी मरकज़ी मातमी जुलूस बरामद किया वियो आहे, जेको अल हुसैन इमाम बारगाह पहलवान जे पिण तां ही मरकज़ी मातमी जुलूस बरामद किया वियो आहे। हिन वक़्तु घोटकी बस स्टैंड ते मजलिस अज़ा मुनक़िद करण खां पोइ ही मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। हिन मरकज़ी मातमी जुलूस में अज़ादारनि पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी कई पई वञे, नुआ ख़्वानी कई पई वञे, मुख़्तलिफ़ हंधनि ते लंगर न्याज़ ऐं सबीलनि जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको मरकज़ी मातमी जुलूस आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। अचो त हिन मरकज़ी मातमी जुलूस में मोमिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं सिक्योरिटी अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुन जो छा चवणु आहे। अॼु जो ॾींहुं जेको कज़ियो करबला थियो आहे, इहो त असां मुसलमाननि ते हक़ बि आहे। असांजे लाइ असांजे मुसलमान दीन लाइ जंहिं पर सर ॾिनो आहे, उन्हनि खे यादि करण लाइ असांजो बि हक़ आहे। हुसैन इमाम बारगाह पहलवान फ़कीर जेका बरामद थियो आहे, ऐं असां हिनखे अक़ीदत और एहतराम सां मल्हाईंदा आहियूं। ऐं जलूस तक़रीबन मरकज़ी इमाम बारगाह खां निकिरी करे वरी तमामु माना असांजे तालके खानगढ़ जा जेके जलूस आहिनि 25-26 हर हिकु पंहिंजे पंहिंजे इलाइक़े खां अची करे हिन में शिरकत कंदा आहिनि 100 माण्हुनि जे हिसाब सां। पोइ जेको आहे हू हुसैनी बारगाह खां वठी करे वरी साॻी माना मरकज़ी इमाम बारगाह जो जुलूस जेको हिन वक़्तु रवां दवा आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी करबला जे मैदान में दीन बचाइण ख़ातिर, इन इस्लाम बचाइण ख़ातिर जेके अज़ीम शान कुर्बानियूं आहिनि, उन जी यादि में पूरे पाकिस्तान जी खानपुर महर में भी जुलूस अज़ादारी जुलूस बरामद थियो आहे। ही पंहिंजो इमाम बारगाह पहलवान अली जी इमाम बारगाह तां बरामद थियो आहे, जेको चौक में अची करे जंहिंखे मीनार चौक जो नालो ॾिनो वियो हुयो, उन चौक में मजलिस अज़ा बि थी आहे। सिक्योरिटी जे हिसाब सां 114 अफसर ऐं जवान तैनात आहिनि। रेंजर्स उन खां अलावा आहे मुख़्तलिफ़ पॉइंटूं या अहिड़ा कोई रस्ता आहिनि जंहिं ते असां पंहिंजा जवान बीहारिया आहिनि, जो हर ॿाहिरियों अचण ऐं वञण वारे ते नज़रदारी हुजे ऐं उन जी तलाशी वरिती वञे, जीअं को नाख़ुशगवार वाक़ियो न अची सघे। जी बिल्कुलु, तव्हां मोमिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं सिक्योरिटी अमलदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन जो चवणु हो त हीअ मरकज़ी मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह आहे पंजगुली चौक ते नहर थींदो, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वेंदी, जंहिंखां पोइ ही शाम ग़रीबा अदा करण खां पोइ जेको लॻभॻि 9 वॻे ही मरकज़ी मातमी जुलूस नहर थींदो। हिन ॻाल्हि कजे सिक्योरिटी जी, त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। पुलिस सां गॾु रेंजर्स जा जवान पिणु मुक़ररु कया विया आहिनि। इन खां अलावा स्काउट्स जा जेके जवान आहिनि उहे बि पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जी।